अज 23 जूला सन 2025 28 मुहर्रम उल हरम जी रात 1447 हिजरी खमीस जी रात कंडियारे जे भरसां ॻोठ इमाम बख्श मंगरे में उस्तादुल उलमा शेखुल हदीस हरदिल अजीज हजरत सईं मौलाना अब्दुल अलीम कांगरो साहब जे हुकूमत जिंदगी में पहिरियों मर्तबो अवां जे ॻोठ में अचण जी सादत नसीब थी आहे। शुहदा इस्लाम जे उनवान सां प्रोग्राम मौलाना कलीमुल्लाह मगरिब साहब, भाई सलीम साहब, भाई शफीक अहमद साहब, डॉक्टर रफीक अहमद साहब, साईं अली नवाज साहब ऐं जुमला जमात ये प्रोग्राम रखियो है। तवां सां भी पंहिंजे रब करीम के राज़ी करण जे नियत सां इन पिंडाल में वेही करे अल्लाह जो पाक कलाम ॿुधी रहिया आहियूं। इमाम बख्श मंगरे जी ॻोठ जी वण जी पन पन जे मथां अल्लाह जी रहमत जो वॾो फुड़ो मींहुं वसी रहियो आहे। जॾहिं मजलिस ख़त्म थींदी घर हलंदासीं त खाली न हलंदासीं। इंशाअल्लाह अल्लाह जे रहमत सां माला माल थी करे हलंदासीं। सभु ॾाढे चओ इंशाअल्लाह। दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो, तकरीर जे शुरू करण खां अॻु में मां हर जाइ ते इहो अर्ज़ु कंदो आहियां त उहा मजलिस, उहा कचहरी, उहा इबादत, उहा दुआ अल्लाह वटि एसी ताईं क़ाबिल कबूल नाहे जेसी ताईं सदको वञास मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ न पढ़ियो वञे। उहा इबादत बेबरकत टंगजी पवंदी आहे। दुआ मजलिस कबूल न थींदी आहे। मजलिस जी कबूल थियण जी, दुआ जी कबूल थियण जी मोहर ऐं ठप्पो सदको वञास मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ पढ़णु। दुरूद दर्द जी दवा है, दुरूद मर्ज़न का शिफा है, दुरूद रहमत, दुरूद बरकत। एक दफो पढ़ो 10 दफा रहमत वसी, 10 दफा पढ़ो 100 दफा रहमत वसी, 100 दफा पढ़ो। अल्लाह से फरमाइंदो आहे त मलाइको इन जी बाने जी हिन पेशानीअ ते ठप्पो हणो, लिखोस त बराअतुम मिनन नार बराअतुम मिनन निफाक। ये मुनाफिकी का भी परे है तो जहन्नम जी बाह का भी परे है। तंहिंजे करे मुझे साईं जो नाम नामी इस्म ग्रामी जॾहिं ॿुधो हूअं त हक़ आहे, साईं जे मथां दुरूद शरीफ पढ़ो, पर जॾहिं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक अचे मोहम्मद, मोहम्मद नालो ही अहिड़ो आहे, इस्म अहिड़ो आहे। मोहम्मद जी माना तारीफ़ कयल, वाखाणियल, सारायल। मोहम्मद उनके चइबो आहे जंहिंजी तारीफ़ आसमान में हुजे, चंड में हुजे, सितारनि में हुजे, ज़मीन में हुजे, वणनि में हुजे, पखियुनि में हुजे, परिंदनि में हुजे। मोहम्मद उनके चइबो आहे जंहिंजी तारीफ़ आदम करे वियो, नूह अलैहिस्सलाम करे वियो, दाऊद अलैहिस्सलाम करे वियो। मोहम्मद उनके चइबो आहे जंहिंजी घुर इब्राहिम अलैहिस्सलाम कई। मोहम्मद उनके चइबो आहे जंहिंजी बिशारत ईसा नबीअ ॾिनी। मोहम्मद उनके चइबो आहे जंहिंजी तारीफ़ ख़ुद अल्लाह पाण थो करे त वरफ़अना लक ज़िक्रक। मोहम्मद असां तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद करे छॾियो। जिथे मुंहिंजो नालो हूंदो मोहम्मद उते तुंहिंजो नालो हूंदो, जिथे मुंहिंजी यादगिरी हूंदी उते तुंहिंजी यादगिरी हूंदी। मोहम्मद जिथे मुंहिंजी खुदाई हूंदी मोहम्मद उते तुंहिंजी मुस्तफ़ाई हूंदी। दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो, तंहिंजे करे मां मुंड में इहो अर्ज़ु थो कयां
ता मोहम्मद चवंदो ताजा चप ब दफा पाण में चुमी लीदा चप ब दफा पाण में चुमी लीदा अंदाज़ो लगाए हिय दुआ एकड़ो साहबी आ ते तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही मां जने दुआ घुरंदो आ न उन दुआ के चार हिस्सा कंदो एक हिस्सो पंहिंजे लाइ अल्लाह के अर्ज़ कंदो आ एक हिस्सो पंहिंजे लाइ एक हिस्सो तव्हांजे मथां दुरूद शरीफ टे हिस्सा पंहिंजे लाइ पाण फरमाए वधाईंदे त अल्लाह वधाईंदे जेके दुआ घुरंदुमि ॿ हिस्सा तव्हांजे मथां दुरूद ॿ हिस्सा पंहिंजे लाइ फरमाई वधाईंदे त अल्लाह वधाईंदे चइसि टे हिस्सा दुआ जा तव्हांजे मथां दुरूद हिकु हिस्सो पंहिंजे लाइ अल्लाह खे अर्ज़ पाण फरमाई पुट वधाईंदे त अल्लाह वधाईंदे साईं जी मौजूदगी हदीस आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमाइस वधाईंदे त अल्लाह वधाईंदे चइसि मां दुआ घुरंदुमि न हाणे दुआ में सिर्फ़ इहो कुझु न सिर्फ तो मोहम्मद जे मथां दुरूद दरूद पढ़ंदुसि वो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए पुट ॻाल्हि ॿुध जेकॾहिं दुआ में सिर्फ मुझे मथां दुरूद पढ़ंदे न चई साईं हा वो पाण फरमाई तो अल्लाह का कुछ भी न घुरजां बग़ैर घुरण जे अल्लाह सब तुंहिंजा कम करे छॾींदुसि दुरूद जी बरकत तंहिंजे करे मुंहिंजो साईं नालो अचे त वाजिब अथव वाजिब फर्ज़ वेझो वॾो न त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा दोस्तो दुरूद जी वरी फज़ीलत आहे मां पंहिंजे मौज़ू ते अचां शहीदनि जो महीनो ओॾा बि अर्ज़ कंदुसि मां आयत पढ़ी आहे अक्सर करे ख़तीब हज़रात जुमे वारे खुतबे में पढ़ंदा आहिनि इन अल्लाह यामुरु बिल अदल वल इहसान व ईताए ज़िल क़ुरबा अल्लाह ने में टिनि ॻाल्हियुनि जो अमर कयो आहे टिनि ॻाल्हियुनि खां मना फरमाई आहे यामुरु बिल अदल चए थो अदल कयो वल इहसान सोना हलो अल्लाह सां बि सोना हलो माण्हू सां बि व ईताए ज़िल क़ुरबा मिटनि माइटनि सां मिटराचारी गंढियो चिनो न ये टे अमरन वयनहा अनिल फ़हशा झले तो ज़िना वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशा अल्लाह तो फरमाए ज़िना न क्यों ज़िना जे गुनाह जी वॾो गुनाह हुआ पर जिन कमनि जे करे ज़िना थींदी आहे अल्लाह तो चए उन जे वेझो बि न वञो छो अज़िना वल ग़िना यूरिसुल फ़क़र ज़िना आई ग़िना वई सुञो थींदो माण्हू ज़ानीअ जी ग़ैरत तबाह क़ब्र तबाह मशर तबाह अल्लाह मान यामुरु बिल यनहा अनिल फ़हशा वल मुनकर हर बुराई खां झले थो नशो शराब जुआ कुकड़ वेड़ाइण ये सब बुरा बुरा कम वल बग़ी बग़ी जी माना है जुल्म जुल्म जे वेझो न वञो छो अज़्ज़ुल्म ज़ुल्मातु यौमल क़ियामा फरमाई क़यामत जे ॾियारे हिकिड़ो ज़ुल्म ज़ालिम जे लाइ अॻियां बि हूंदो पोयां बि हूंदो सॼे बि हूंदो खॿे बि हूंदो जे ईमान वारनि जे लाइ यसा नूरुहुम बैन अयदीहिम व बिअयमानिहिम अॻियां बि नूर पोयां बि नूर सॼे बि नूर खॿे बि नूर तंहिंजे करे अल्लाह तो फरमाए ज़ुल्म न कयो हाणे साईं छह ॻाल्हियूं छहनि ॻाल्हियुनि जे लाइ छह जुमा हुजनि हिक हिक ॻाल्हि ते ॻाल्हाइजे मां हिकिड़ी ॻाल्हि ते अर्ज़ु कंदुमि बस बाक़ी पंज रखूं था कंहिं ॿिए वारे यामुरु बिल अदल 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 जी माना छा आहे अदाउल हक़ इला साहिबिल हक़ हक़ वारे खे हक़ ॾियणु हिक माना इहा अथसि ॿी जाइ खे पंहिंजी जाइ ते रखणु मसल तो मसलन ही निरड़ कंहिंजे अॻियां घसाइणो आहे ॾाढियां ॾाढियां अहिड़ो माण्हू अलाह खे करे ॿिए ॾाढो घसाए इन छो त लफ़्ज़ बन हिकु अदल ॿियो ज़ुल्म ज़ुल्म हूंदो त अदल न हूंदो अदल इहे ॿई लफ़्ज़ पाण में मुक़ाबिल आहिनि रात आहे ॾींहुं न आहे इहे ज़िदनि ॾींहुं ईंदो राति हली वेंदी उस हूंदी छांव न हूंदी थधि हूंदी गर्मी न हूंदी ये लफ़्ज़ मुक़ाबिल आहिनि ज़ुल्म ऐं अदल इहे ॿई लफ़्ज़ पाण में मुक़ाबिल आहिनि ज़ुल्म हूंदो अदल न हूंदो अदल जी माना जाइ खे पंहिंजी जाइ ते रखणु माना वॾी आहे
तशरीह वॾी आहे मां पंहिंजे मौज़ू ते अचां थोरो तवजो नमूने यामुरु बिल अदल अदल के अदल जी माना आहे अञा टी माना हिकु माना अथसि त हक़ वारे खे हक़ ॾियणु ॿी माना अथसि त जाइ खे पंहिंजी जाइ ते रखणु हक़ वारे खे हक़ ॾियणु इबादत हक़ अल्लाह जो सजदो हक़ अल्लाह जो रुकू हक़ अल्लाह जो पुकार हक़ अल्लाह जी जेको अल्लाह खे जॾहिं ॿिए खे ॾींदो इन अदल न कयो ज़ुल्म इंसान अल्लाह जा इंसान जॾहिं बालिग थींदो आहे न बालिग असां जे मथां हक़नि जा बार पवंदा अल्लाह जा हक़ रसूलुल्लाह जा हक़ औलाद जा हक़ अबे अम्मा जा हक़ उस्ताद जा हक़ पाड़े जा हक़ वॾनि जा हक़ नंढनि जा हक़ ज़ाल जा हक़ मुड़स जा हक़ न्याणियुनि जा हक़ उस्ताद जा हक़ अबे अम्मा जा हक़ एतिरे क़दुरु पेश मामा जो बि हक़ आहे कुकड़ जो बि हक़ आहे सीर था ॾियोसि तेज़ कातीअ सां ॾियोसि मुडीअ सां त ज़ुल्म कई ईमान जूं शाखूं 70 खां मथे 80 खां घटि नंढे में नंढी शाख कहिड़ी आहे इमाततुल अज़ा अनित तरीक़ इमाततुल अज़ा अनित तरीक़ ईज़ाईंदड़ शइ खे रस्ते तां हटाइणु अहिड़ो माण्हू वञे थो रस्ते में पथर पियो आहे रस्ते में किन पियो आहे लथो गाली बीहारे या परे करे शइ त बाबा इहो सभिनी खे ईज़ाईंदी तकलीफ़ ॾींदी ही कंडो आहे परे कयईं बाबा पथर आहे परे कयईं पाण फरमायूं इहो बि मोमिन आहे असां परे त रखियोसीं रहंदो घर अंदरि अल्लाह जा हक़ असां ते असांजा हक़ अल्लाह ते अॼु ॿ हक़ ॿुधाईंदुमि हिकु अल्लाह जो हक़ ॿियो औलाद जा हक़ औलाद जो असांजो हक़ कहिड़ो इहे ॿ ॻाल्हियूं ॿुधाईंदुसि औलाद जी तरबियत कयो हज़रत मुआज़ रज़ी अल्लाह ताला नो मुझे साईं इमामुल अंबिया सां गॾ ते सवार साईं गॾ जी सवारी कई तंहिंजे करे गॾो पाण हरामनि जो पघर हलाल हा हुज़ूर गॾ जी सवारी कई न त अॼु इमाम बख़्श मंगरे जे ॻोठ में को गॾ ते चढ़ियो वञे चवंदो ना ता गॾ ते चढ़णो ऐब नाहे मुंहिंजे मिठे मुहम्मद जी सुन्नत साईं घर ईंदा घर बि कमु कराईंदा फरमाईंदा त तव्हां मां हिकु कमु करे थो वठां या तव्हां हे कमु कयो त मां अम्मा आशा सिद्दीक़ा फरमाए थी साईं घर में आया पाण फरमाए आशा आका शादी करे चई मां मानी थी बचायां पाण फरमाए मां खिले त मां मोहम्मद बि बचरायां हाणे को मर्द माण्हू मानी पचाए त टोक न कंदा त हुजूर जी सुन्नत मानी पचाई साईं अमी आशा तय्यबा ता कराम तारा फरमाए थी मां साईं भाॼियूं मानियूं पचाए विधियूं हुजूर बि पचाए हीअं ठाहे मानी ॾिनी दाशा तनूर में विझ अम्मा फरमाए थी मुंहिंजे साईं जे हथल मुबारकन वारी मानी मां तनूर में विधी 5 मिंट न गुज़रिया मूं वारियूं मानियूं पची वयूं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मानी जंहिंखे मुंहिंजे साईं हथला मुबारक लॻाया हा अटो कचो पियो हो अर्ज़ु कयूं सोना मूं वारियूं मानियूं पची वयूं जंहिं मानीअ खे तव्हां हथो आहियो अटे खे उहो त कचो मुंहिंजो साईं मुर्ग अल्लाह इमाम बख़्श मंगरे जे ॻोठ वारो मुंहिंजो मिठो मुहम्मद मुर्कंदो हो अल्लाह जन्नत जा 8 दरवाजा खोलाए छॾींदो हो हुज़ूर फरमायो आशा जी मुंहिंजा का आशा तोखे ख़बर नाहे जंहिं शइ खे मोहम्मद मुस्तफा जा हथड़ा मुबारक लगने दुनिया जी बाहिद भरे पर जहन्नम जी बाहि भी को न साड़ींदस संजन जा तो मुबारक संजन मानी भी बचे का भी करे माने के कम कराइंदा क्यों घूमी 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 अदरा जो अचो रंदो माइंदे कावड़ नबी से फरमाया घर अचो तो मुरकंदा तो मुरकंदा असा वरी ना से कावड़िया मुंह ते 12 वजाईंदास रुली 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 रात जो देर न बाबा
मुरकंदा आईंदा क्यों चेहरे ते मुरक तोखे ख़बर आहे त कंहिंसां मिली ही हथ मिलाए मुरकी हथ ॾियणो सदके जो सवाब असां जंहिंसां मिलंदासीं बूथ जे ॿाहिरां न बाबा न मोहब्बत सां मिलंदा कयो साईं ईअं कंदा मोहब्बत सां मिलंदा ॿुधो पाण फरमायूं मां सजी मुंहिंजा साईं हाणे कॾहिं ॾिसो पाण फरमायूं मां तोखे ख़बर आहे त अल्लाह जो बाने ते कहिड़ो हक़ ऐं बाननि जा अल्लाह ते कहिड़ा हक़ चईंसीं अल्लाह जाने पंहिंजे नबीअ खे ॼाणाए पाण फरमायूं अल्लाह जो अॻुबाने ते इहो आहे त बानो सजदो अल्लाह जो करे रुकू अल्लाह जो करे इबादत रब जी करे छो उनखे किने केतिरे मां लखनि जो लाल बणाइण वारो अल्लाह रब फरमायो वॾाई करे हरण वारा इंसान तकबुर करे हरण वारा इंसान आए मामा कई थई को समानो हो तुझो नाव निशानी न हो नजर तक तमा तोखे किन्ने कतरे मां पैदा कयो इहा ॻाल्हि रब क़ुरान पाक में फरमाई पंजन शहर जाइंदे तुझे पैदा जो अल्लाह ज़िक्र क़ुरान में कयो अल्लाह अल्लाह इमाम बख्श मंगरे जे गोठ में अचण वारो अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ा फरमाए त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हल अता अलल इंसान हीनुम मिनद दहर लम यकुन शय्यन मज़कूरा इन्ना खलक़नल इंसाना मिन नुतफतिन अमशाजिन नब्तलीह फजअलनाहु समीअन बसीरा वरी भी जाए अल्लाह फरमाए तो या अय्युहन नास इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितआरफू इन्ना अक्रमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम इन्नल्लाह अलीमुन खबीर वरी टी जगह अल्लाह जो कुरान फरमाए तो हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा ला इलाहा इल्ला हु अल अज़ीज़ुल हकीम वरी चौथी जगह ते अल्लाह जो कुरान फरमाए तो सुम्मा खलक़ना नुतफत अलक़ा फखलक़ना अलक़त मुज़ग़ा फखलक़ना मुज़ग़त इज़ामा फकसौना इज़ाम लहमा सुम्मा अंशअनाहु खल्क़न आखर फतबारकल्लाह अहसनुल खालिकीन जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो अल्लाह तो मां मां कई थी साईं वॾाई कई थी तकबर क्यों थी गुरूर क्यों थी तू साईं को ज़मान हो तुझो नाम निशान न हो ॿुधो तकबर ऐं गुरूर किन्ने केतिरे मां अवल में इंसान अन्ना खलकनाहु मिन नुतफा पंहिंजी पैदाइश ते नज़र कर मिन नुतफा नुतफो पलीत गलीज़ जो नालो भी जे मौलवी वठे तो सब कावड़ दो तो मौलवी जो नालो छो दो किन्ने गलीज़ कपड़े कतरे मां पैदा क्यों तुम्हें अबे जे पुठी मां आयो अम्मा जे शादी मां कतरा हाने रहम जे अंदर गड थिया अम्मा जे रहम जे कुरान त हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम सवाल तो पैदा थे ओ करीम अल्लाह रहीम अल्लाह
इन बिन कतरन के वजूद में आन जे लाइ कांजी ड्यूटी लगाई कहीं पीर जी मुल्ला जी मलाइक जी बुजुर्ग जी नबी जी ना 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 रब तो फरमा भी दैया ओ मुझा बाना तो के मां पंहिंजे दस्ते मुबारक सां ठाहियो आहे रेम जे अंदर सूरतूं पैदा करण वारा ॿिया न अथई रब तो फरमाए मां आहियां फरमाईंदा हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा ला इलाहा इल्ला हु अल अजीजुल हकीम। दादा चो न कोई भी न सूरतूं पैदा करण वारा ॿिया न अथई ला इलाहा इल्ला जेको वॾी हिकमत आई ग़ालिबा वॾो सही भला ठाहियो तो ठाहियो की अम्मा जे रेम जे अंदर ॿुधो 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 मतो मतो ॻाल्हियूं सुम्मा ख़लक़ना नुतफ़ता अलक़ा इन नुतफ़े खे असां अलक़ रत जो दिग बणाए 40 छॾियनि सुम्मा ख़लक़ना नुतफ़ता अलक़ता फ़ख़लक़ना अलक़ता मुज़ग़ा कुर्बान वञा रत जे दिगड़े खे वरी गोश्त जो लोतड़ो बनायो मांस अम्मा जे पेट जे अंदर सदके अंदर जो इंतजाम अंदर जेरा बुकियूं दिल वाल बब बुकियूं वाल अंदर जो इंतजाम ठाहे करे वरी खल वारी पोशाक पाराई मां अलम नजअल लहू ऐनैन अखियूं ठाहियूं मां वलिसान व शफ़तैन चप ठाहिया मां हाय वहदैनाहु नजदैन आहत ठाहिया मां तंजूं आङिरियूं ठाहियूं मां अम्मा जे पेट में राहे करे रब फरमाए खुराक जो इंतजाम कयो मां साईं काॾो हे तुन जे वसीले वात ॾान हिन ज़बान सां न वात सां कलमो पढ़ंदे कुरान पढ़ंदे ज़िक्र कंदे सुरूद पढ़ंदे तुन जे वसीले हाय वात तुंहिंजे हिफ़ाज़त करे तुन जे वसीले खुराक करणी मां 9 महीना अम्मा जे पेट में राहे करे वरी ठपो आयो मां मुंहिंजी मर्ज़ी कारो कयां मुंहिंजी मर्ज़ी गाढ़ो रंग जो कयां मुंहिंजी मर्ज़ी लूलो कयां मुंहिंजी मर्ज़ी लंगड़ो कयां मुंहिंजी मर्ज़ी रब तो फरमाए अम्मा जे पेट में हाय न्याणी कयां मुंहिंजी मर्ज़ी पुटो कयां मुंहिंजी मर्ज़ी पर चवे थो हाय न पेट में जेकॾहिं मां ठपो हणी छॾियां संड करे छॾियां मूंखां सवा को पुट ॾियण वारो ॾियण वारो कोन्हे अब्दुल जब्बार लाड काने मां पंहिंजी ॻाल्हि न खणी आयो आहे हिन क़ुरान शरीफ़ में लिखियल अथव अवां जे ॻोठ जो क़ुरान आहे पारो 25 सूरत शूरा पियो पढ़ा अल्लाह अल्लाह ओ कलमे वारो तव्हां सभु ॾाढा सुभान अल्लाह जो तव्हां अल्लाह जो मिठड़ो क़ुरान पढ़ा फरमाइता लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द यखलुकु मा यशा यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकुर औ युज़व्विजुहुम ज़ुक्राना व इनासा व यजअलु मन यशाउ अक़ीमा दादा लाउड सही न तो वाला सुभान अल्लाह जो दादा मुंहिंजी मर्ज़ी आहे धीअर ॾिया धीअर 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 हिते माण्हू न्याणीअ ॼमे थी त कावड़ थो करे अल्लाह अॻ में न्याणीअ जो नालो अॻ में ॻाल्हायो लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द यखलुकु मा यशाउ यहबु लिमन यशाउ ज़ुकुर न आहे यहबु लिमन यशाउ इनास आहे इनास
पो सुकूर मुझी मर्जी आ धीअर ॾियण धीअर 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 जीअं पंहिंजे नबीअ खे ॾिनमि हज़रत शुएब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी रुगो नियाणी साईं पुट अथसि कोन नियाणी पियो बकरी चल मुझी मर्जी आ पुट ई पुट ॾियण याकूब अलैहिस्सलाम के 12 पुट ॾिनमि धीउ न ॾिनीमांसि मुझी मर्जी आ धीअर ॾेई वरी पुट ॾियां जीअं मिठे मोहम्मद साईं खे सुभान अल्लाह मुझी मर्जी आ न ॾियां संठ क्या घर में आ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी राणी आशा सिद्दीका तय्यबा ताहिरा मुताहरा औलाद काने रब तो फरमाए मुझी मर्जी आ ॾियां या ठपो वणी छॾियां मूंखां सवा को ॾियण वारो कोन्हे अम्मा जे पेट में राहे करे खोराक जो इंतजाम कयो मां दुन जे वसीले 9 महीना बाहर ॾाढो निकिरण जो रस्तो ॾुखियो हो वॾो ॾुखियो हो सुम सबील यसर रब तो फरमाए असां रस्तो आसान करे छॾियो बाहर जो निकिरी आए दाईअ नाड़ो वॾे छॾियो सवाने हाल सां उहा उहा पियो करे रोए पियो अखियूं आहिनि पर ॾिसे कोन पियो कन आहिनि ॿुधे कोन पियो ज़बान आहे ॻाल्हाए कोन पियो पेर अथसि घुमी नथो सघे हथ अथसि अम्मा खे सॾु करे नथो सघे रोए थो मुंहिंजा मौला करीम अम्मा जे पेट में न दरवाज़ो कॾहिं बुख न मारी अॼु ताईं नाड़ो ई वठी छॾियो रस्तो बंदि थियो वाह करीम अल्लाह वाह रहीम अल्लाह रब इशारो तो ॾे मुंहिंजा बाना घबरा न पैदा कयो थमाए त रोज़ी जो सिमो खणी करे हिकु रस्तो बंदि थियो हुयई ऐं ज़मीन ते कदम रखियई अञा तुंहिंजे कदम रखण खां अॻु में ई तुंहिंजे अम्मा जे सीने में ॿ खीर जूं नारियूं जारियूं करे छॾियूं मां रब तो फरमाए मुंहिंजा बाना अम्मा तक पंहिंजो पिस्तानो खणी करे नंढड़े बच्चे जे वात में विझंदी आहे रब तो फरमाए वल्लज़ी क़द्दर फक़द रब तो फरमाए मुंहिंजा बाना छो मुंहिंजो दर छॾियो अथई अकुल मान नो मां चुस्कियूं ॾींदो वञे खीर जारी 2.5 साल खीर पीतई ॾंद अम्मा पोइ ते कयो हाणे पियो रोए मुंहिंजा मौला मां काॾे वञा रब तो फरमाए बाना घबरा न हिकु बंदि थियो ई त 2 खोलियां मां अम्मा हटायो 2 बंदि थिया 4 तो ॾियां हिकु पाणीअ जो रस्तो मशरूबात पीए तुंहिंजी मर्ज़ी मेवान मजूस गॾी पीए तुंहिंजी मर्ज़ी में जो खीर पिए तुझी मर्ज़ी बकरी जो खीर पिए तुझी मर्ज़ी मेवा खाए ॿियो रस्तो में वञो मेवा खाए सूप खा केला खा अंब खा ॿियो रस्तो आहे चांवर खा कणक जी मानी खा रस्तो चौथो गोश्त खा छेलनि जा गोश्त हलाल हराम न जायज़ न जायज़ न मुर्गियूं खा छेला खा हलाल जानवर कोई करे सब तुझे लाइ पैदा क्या वल खैल वल बिगाल वल हमीर लितरकबूहा वज़ीना गऊ जानवर सब तुझे लाइ घोड़ा गॾ तुझे लाइ कंहिंजे मथां चढ़ी सवारी कर किनखे कोई खा किन मां खीर ॾुही पी सब तुझे लाइ मुंहिंजा बानड़ा अल्लाह रब तो फरमाए इन चइनी रस्तनि मां खाईंदो बीहो शरा इन शकर तुम लाज़ीदन्नकुम शुक्र मुंहिंजो कजांइ कुफ्र न कजांइ शुक्र कंदे त वधाईंदो मां कुफ्र कंदे त साफ़ कंदो मां इन चइनी रस्तनि मां खाईंदो ईमान वारो मुंहिंजो चवण ईमान वारा वठंदो बेईमान न तंहिंजे करे रब दोस्ती भी ईमानदारनि सां रखंदो आहे वापार भी ईमान वारनि सां हुकुम भी ईमान वारनि खे सादो करे अल्लाह ॾाढा सुभान अल्लाह चओ त अल्लाह जो क़ुरान पढ़ा फरमाइंदा या अय्युहल्लज़ीना आमनु रुकऊ वस्जुदू वअबुदू रब्बकुम वफ़अलुल खैर लअल्लकुम तुफ्लिहून ओ ईमान वारो रुकू भी मुंहिंजो कयो सजदो भी मुंहिंजो कयो इबादत भी मुंहिंजी कयो
ॿिया भलाई वारा कम कयो त कामयाब कया रब तो फरमाए मुंहिंजा बाना हिकु रस्तो बंद थियो ई बदनाम आहे ॿ पंथ थिया अथई चार हाणे जॾहिं दुनिया छॾींदे हाय मूं ॾे ईंदे रुकू मुंहिंजो करे ईंदे सजदो मुंहिंजो करे ईंदे इबादत मुंहिंजी कंदे रब तो फरमाए ओ मुंहिंजा बानड़ा जॾहिं चार रस्ता बंद थींदई त जन्नत जा 8 दरवाजा खोले ॾींदो मां न तो जे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मोहब्बत सां पाण फरमायो माज़ अल्लाह जो हक़ बाने जे इहो सजदो कंजो रुकू कंजो हाणे असां जो हक़ पाण अल्लाह ते आहे बुखारी शरीफ में रिवायत असां जो हक़ अल्लाह ते साईं केड़ो फरमाए जॾहिं हितों अल्लाह असां कंहिंखे शरीक न कयूं सजदो रुकू इबादत अल्लाह हेॾे मुंडे ॾिसो अबा ओ जवान ए यार अबा हेॾे ॾिसो अबा हेॾे मुंडे ॾिसो साईं अचो बाबा अचो अचो जागो था न सुभाणे लाइ नथा अचो सदगो आहियां थोरो देरि सां अची आहियां न मां जे ॻोठ में 3 कलाक आवाज़ कंदी दिलि जो मरीज़ बि आहियां वाल बि ॿियो पियल आहे डॉक्टर चलींदा त ॾाढा रड़ियूं करे न ॻाल्हाए इमाम बख्श मंगरे वारो ही क़ुरान जॾहिं मां भाकुर पाए पढ़ंदो आहियां न ॾींहं जो सॼो ॾींहुं टीअड़ो हूंदो आहे शुगर बि आहे दिलि जो मरीज़ ब्लड प्रेशर लो हाई दिल पर जॾहिं क़ुरान खे भाकुर पाईंदो आहे न अल्लाह जो कसम आहे सभु दर्द दूर थी वेंदा माना क़ुरान खे आज़माए दुरूद पढ़ंदो आहे दुरूद अॼु बि 1300 दफ़ा पढ़ियो तुम 1300 दफ़ा ॿुधायां थो हिनजे करे तव्हां बि पढ़ो दुरूद ते मुंहिंजो अमल मूंखे बीमारी न वठंदी ये कुरान पढ़ले पढ़ले इंशाल्लाह शहीद हो दिन सुभान अल्लाह राजो माके फट जा दुरूद पढ़न छडे शुक्र जा हेड़ा पढ़ दाल जो कटा मजो न कलाई मुझे भाव वडो आले मो साईं और शागिर्द असा साईं जा शागिर्द साईं बेरवारन जो वो भी शागिर्द मुके जे दुरूद पढ़ वो दुरूद पढ़ंदो रोज अल्लाह साईं उनके काबतुल्लाह जे अंदर मौत ॾिनो दुरूद ते फर्क दुरूद पढ़ंदा कयो घणो हाणे मां दुरूद पढ़ां रोज हाणे भी 1300-1400 पढ़िया अल्लाह तां भी पढ़ंदा कयो जागो अल्लाह जो हक़ बाने ते इहो त बानो सजदो अल्लाह जो करे जॾहिं बानो मरी वञे न हाणे अल्लाह जे मथां हक़ आहे त पाण माज़ अल्लाह जो मथां असां जो हक़ इहो आहे साईं अली नवाज़ साहब डॉक्टर साहब मौलवी कलीमुल्लाह साहब जमायती हो अल्लाह जी मथां असां जो हक़ इहो आहे जॾहिं बानो अल्लाह असां कंहिंखे शरीक न करे मरी वञे नबी साईं फरमाए त अल्लाह जे मथां हक़ आहे त बाने खे अज़ाब न करे बदले में जन्नत ॾे असां हक़ अल्लाह जा औलाद जा हक़ अथव हाणे ॿुधो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त औलाद जो हक़ अबे अम्मा जे मथां कीड़ो फरमायो कुल्लु मौलूदी यूलदु अला फित्रतिल इस्लाम हर बार जी विलादत इस्लाम ते थींदी आहे भली वाणे जे घर में जमे तो इस्लाम उनके मजूसी बनाया उन जो अबू अम्मा यहूदी बनाया उन जो अबू अम्मा जमदो इस्लाम ते आया हदीस मुझे सैयद ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह अमरोट में पड़ी वाणिया घणा वाणे जे घर में वाणे जमंदो मुसलमान घर पाण फरमाइन न वञो जे घर में ताज़ो ताज़ो वाणे जे घर में बचो जाओ आ खणी अचो खणी आयस सैयद ताज महमूद हिकिड़े वाणे खे जोड़े कन्नो खणी जे दिल ते रख हिया जो कन्नो रखी दिल ते जो रखी त मां बख्श मंगरे जे ॻोठ वारो वाणे जे घर में ॿार ॼमियल हो हुन जे दिल मां आवाज़ पियो अचे अल्लाह 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 पाण फरमाइन जाओ इस्लाम ते तूं आणियो आहे छोकिरो वॾो थींदो
ॾिसंदो त पोइ बुत जे आॾो बायूं बदियूं बीठो पुटो ओॾे वींदो माहौल जो असर थींदो नबीअ माहौल जे असर खां पाकनि नबीअ ते माहौल जो असर न थींदो आहे बाक़ी असां ते थींदो असां ते थींदो अब मुले जे घर में मुलो जमंदो ॿार जमंदो ॾिसंदो अबो मस्जिद में तो वञे त ॿार बि असां नंढड़ा नंढड़ा ॿार मुलनि वारी टोपियूं पाए सिधो मुंहिंजी हेतिरी पोटड़ी आहे मुसले ते निमाज़ पढ़ंदी आहे नंढड़ी आहे 1.5 साल निमाज़ पढ़े उनजी माउ पढ़ंदी आहे उनजी ॾाॾी पढ़ंदी आहे घर में पढ़ंदियूं असांजी मायूं पढ़ंदियूं ॾिसंदी पोइ पढ़नि मुसलो चए बाबा मूंखे मुसलो ॾे पढ़ंदियूं जेकॾहिं पुटो हुजे पिणसो हुजे कुकड़नि जो शौक़ीन भाऊ तो बदा नाराज न थी दादा अज माई मिली बारड़ी वाय बात पिणसो हुजे कुकड़नि जो शौक़ीन त रीनवाज़ खान छोरे खे बि पटो हूंदो ॻाल्हायो न था पिणसो हुजे जुआ जो शौक़ीन तो सोरे खे बि तास हूंदी ज़ाहिर ॻाल्हि पिणसो हुजे वो कूड़े जो शौक़ीन तो छोरो बि त ॿियो कुझु न करे भला ॾंडो कूड़ो तो साफ़ करे ॾींदो ईअं थींदो नाराज़ न थी भाऊ तो ॿुधाओ मंगरा साहब असर थींदो आहे माहौल जो तंहिंजे करे पाण फरमायो औलाद ॼमे औलाद जो नालो भलो रखो उथंदी हक़ इहो 7 ॾींहं मथो बि कूड़ायोसि वार चांदीअ में तोरे वार दफ़न कयो चांदी सदको कयो नालो भलो रखो अफजल अस्माए अब्दुल्लाह व अब्दुल रहमान भला नाला अब्दुल्लाह अब्दुल रहमान अब्दुल जब्बर पाण फरमायो सब मां मोहम्मद जा नाला रखो मुंहिंजो ज़ाती नालो भी रखो ॻाल्हाइण जहिड़ो थे अल्लाह जो नालो सेखारियोसि क़ुरान पढ़ायोसि कलमो असां ईअं कंदा आहियूं छोरो ॻाल्हाइण जहिड़ो थींदो बाय बाय ता 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 कोई मामा ई तो अचे बुझो ॾेसि छोरो ख़राब थियो मोकरो तुंहिंजो छोरो ख़राब मुंहिंजे मौला अलीअ जे घर में बचड़ा जावा चो सुभान अल्लाह इमाम बख्श मंगरे वारो कहिड़ो अली मदीने जे मीर जो बिरादर अली कहिड़ो अली क़ुरान जो हाफ़िज़ अली हाजी अली गाज़ी अली निमाज़ी अली रोज़ा रखण वारो अली दाढ़ी वारो अली पटके वारो अली क़ुरान जो हाफ़िज़ अली 24 कलाक मस्जिद में जिंदगी गुज़ारण वारो मुंहिंजो मुर्शिद अली मस्जिद के बुहारी ॾींदो हो चवण वारनि जो या अली मस्जिद के बुहारी ॾे जे मदीने जे मीर फरमायो मस्जिद जन्नत जे मस्जिद बुहारी ॾिनी ॼण जन्नत के ॾिनी अली तो के मस्जिद में मज़ो ईंदो या जन्नत में मुझे मुर्शिद फरमाए मां जन्नत में वेहा हिन खां वधीक इहा ॻाल्हि पसंदि आहे त मां मस्जिद में वेहा छाजे करे चई जन्नत में दुमलीअ जो नफ्स ख़ुशि थींदो मस्जिद में दुमलीअ जो अल्लाह ख़ुशि थींदो तंहिंजे करे अल्लाह बि इशारो ॾिनो त अली तोखे बेहद नज़र न ईंदो अली काथे नज़र ईंदो इहा ॻाल्हि क़ुरान में इशारतन लिखी पई अल्लाह हा मौली कलीमुल्लाह जे दावत अचण वारो इमाम बख्श मंगरे जे ॻोठ में अचण वारो तव्हां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो क़ुरान पढ़ो फरमाए त मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुजदा यब्तगून फضلا من الله ورضوانا सीमाहुम في وجوههم من أثر السجود ذلك مثلهم في التوراة ومثلهم في الإنجيل जेको ॾाढा सुभान अल्लाह जे मदीने वञे हां हिकु माना ॿी माना सही माना कंदा उहा बि ॿिया मां पंहिंजी जेका मुंहिंजे ज़हन में मोहम्मद अल्लाह जो रसूल जो बेशक वल्लज़ीन माउ मा मुराद अबा बकर सिद्दीक वल्लज़ीन गॾु मक्के में गॾु मदीने में गॾु
बदर में गड, ओहद में गड, मक्के में गड, गार में गड। अजो नजर कर खुदा जो कसम मोहम्मद सा मज़ार में भी अबू बकर गल सुतो पयो आ। तराहुम हाय अशिद्दा वल कुफार सुनो उमर, रोहमाउ बैनहुमा मुराद सुनो उस्मान। तराहुम रुकाउ सुजदमा मुराद मुझो मुर्शिद अली रबे शानो दिनो। ओ मुझा मिठा मोहम्मद करीम अली के गोली दे, अली रोड पे नजर नहीं दो, अली बाजार में नजर नहीं दो, अली घर में नजर नहीं दो। ओ मुझा मौला मुझो अली किथे नजर नहीं दो। फरमाए तराहुम रुकाउ सुजद अली के गोली दे, अली अल्लाह जे गया रुको में हो दो या सजदे में नजर ही दो। वठी आया अली जी के मुझा सही सदगी अली कहते हैं जैसे मस्जिद में पान फरमायो मां पांजी न्याणी फातिमा ज़हरा सुभान अल्लाह। मां पांजी न्याणी जेके मुझे जिगर जो टुकरो अली जी शादी मदीने में थी, गालिबन 3 हिजरी में थी। पान फरमायो अली जी मुझा साईं अली मां पांजी न्याणी फातिमा तोखे निकाह करे दियां तो। ही अबू बकर उमर तुझे निकाह जा शाहिद थई। पांजी गाल न तो क्या हज़रत अली फरमायो मुझा साईं कबूल। हज़रत अली जो निकाह मां फातिमा ज़हरा थियो। फातिमा ज़हरा हाय फातिमा जी माना बाय काज़द एक लकबा बतूल। तवज्जो कर खुदा जी ज़ात जो कसम मुझे साईं के ॾाढी प्यारी ही हुजूर ने जने दी ही। अम्मा फातिमा ज़हरा साईं जन उठी भी करे चौना मरहबा मरहबा या बिंदी मरहबा भली आई ओ मुझी न्याणी भली आई। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठी करे पांजी न्याणी जो इस्तकबाल करे। मुझो साईं भाकरो पाए नड़ ते चुमी दई। अम्मा फातिमा ज़हरा के चादर विछाए ॾींदा। अम्मा चवंदी ही मुझा बाबा मां त जी न्याणी हां, तू अल्लाह जो दादलो नबी अब मधी तुझी अब चादर विछाए पियो ने मुसमिल वारी चादर। हुजूर फरमाया मूंखे रब जो ऑर्डर आहे त न्याणी जो ख्याल कर मुंहिंजा दिल पर। तुझी वदी रब पारत कई आ ओ मुझी न्याणी फातिमा अल्लाह गुल उन जो निकाह खुदा जी ज़ात जो कसम मुझे मुर्शिद अली सां थियो। अबू बकर ऐं उमर उन जे निकाह जा शाहिद मां पंहिंजी ॻाल्हि कोन थो कयां। अल्लाह जो नालो अथव तवजो कजो। हाय अच त अलीअ जो शान ॿुधायां। अली अलिया शेरे जलिया हक़ जो अलिया हैदर शेरे बबरा फाते खैबरा असदुल्लाह जो लक़ब करमल्ला वजह उनजे चेहरे ते 24 कलाक अल्लाह जी रहमत जो मींहुं वसंदो हो। मुझे मुर्शिद अली जे घर में पुट जाओ साल का बाद अल्लाह गुल अवाजे घर में को बच्चो जमे। हाय मौली कलीमुल्लाह कन में आज़ान दे तकबीर नालो साईं अब्दुल अली मखा पुछो साईं वडो आलिमा नाला बुधो वा मुझा मुर्शिद अली घोर वञ हाय कुर्बान वञ। अली जे घर में बच्चा था जमन मिठो मोहम्मद पाण पियो अचे। अली मुबारक थे अली मुबारक थे बच्चो जाओ थे से अल्हम्दुलिल्लाह। अली नालो छा रखियो अथसि संजना आया लोहा मुबारक कढी करे उन ॿार जे वात में विधो खार के चबाड़े तारू ते रखी। अली नालो चीज़ मुंह जो नालो तो हरम। हरम माना जंग जो मैदान। चौन सुभान अल्लाह। अली बहादुर हरम माना जंग जो मैदान। साईं मुझो मुर्शिद अली चवंदो मांखे दुनिया में 3 शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि। अली जी पसंद तो ॿुधाए। अली अब्दुल जब्बार जी पसंद छॾ अली जी साईं कहिड़ियूं अली कहिड़ियूं जैसे अल खिदमतु लिज़्ज़ईफ़ वस्सौमु लिस्सैफ़ वज़्ज़र्बु बिस्सैफ़। ओ मुंहिंजा दिल पर हिक ॻाल्हि मूंखे इहा वणंदी आहे
अली जे दर ते मेहमान अचे अली उन जी खिदमत करे होरियां तो चे अली जे दर ते मेहमान अचे अली उन जी खिदमत करे चो अली सखी हो अली अली एरे मुंडे ने ता सखावत एरे ओए एरे ता तो उठी वने रे अली अली उता के सुभान अल्लाह भी सखावत करने वाला पैसा तो कोनो कोना सुभान अल्लाह तो कोना बस इसका मतलब अली सखिया अली जे दरदा करें भी अल्लाह जो नालो खाली न मोटो हाँ अच्छा लो मुंह मोट अली की सखावत बयान क्या तो अहल बैत ने गाल है तो सैयद जो मान नौकर अली जी औलाद जो मान नौकर अली मुझो मुर्शिदा एक गाल या वणंदी अली जे दर ते मेहमान अचे अली उन जी खिदमत करे बे नंबर में गर्मियां जा ॾियारा हुजन मां अलीअ खे वात ते रोज़ो हुजे तेजी माना मुझो मुर्शिद रोज़ा है तो 3 नंबर में वसौम वज़र्ब बिसैफ हथ में तलवार हुजे अली अल्लाह जे रस्ते में जिहाद करे तेजी माना मुझो मुर्शिद अली उल मुर्तज़ा शेर खुदा जो बहादुर हुयो मुजाहिद नालो चारा क्यों तसी साईं हरब हरमाना जंग जो मैदान मुझे साईं फरमायो न इन जो नालो मां मोहम्मद चूंडियो साईं ॿुधायो हुजूर फरमाया जो नालो रखा तो हसन सुभान अल्लाह साईं जने उन 12 7 ॾींहं ते नबी से जो वार कूड़ाया पाण कूड़ाए वार अली जे बचड़न जो अकीको मिठे मोहम्मद पान कयो हो बछेला कोठाई छठी न बाबा अकीको पुत्र माई त बछेला धी जमाई त हिक वरी साल का बाद में मुझे मुर्शिद अली जे घर में बियो पुत्र जाओ साईं आया कन्न में आजान बे में तकबीर लोहा मुबारक वात में विजी कारक चबाले तारू ते रखियो अली नालो चई हरब साईं फरमायो न मां चूंडियो आ केड़ो चई साईं हुसैन वरी मुझे साईं 7 ॾींहं ते उन जो नालो भी उन जो मथो भी कूड़ायो तो अरवी थियो हाय मुझे साईं बछेला कोट वरी साल का बाद में बियो बच्चो जाओ साईं जनायो सागो ही कम नालो चई साईं हरब हुजूर फरमाइन इन जो नालो रखा तो मां मुहसिन तवज्जो कर नबी इशारो कयो अली जनाबे मूसा नबी के अल्लाह 3 पुत्र ॾिना एक जो नालो सबर बे जो नालो शबीर टे जो नालो मुबशिर अली जे बचन जा नाला मदीने जे मीर पान रखा अम्मा फातिमा ज़हरा बतूल जे बदन मुबारक मां 3 पुत्र जावा एकलो त नंढड़े उदे फोथियो इन जी तरबियत मदीने जे मीर पान गई हाय औलाद जी तरबियत कंदा कयो अम्मा भली त बच्चा भला अम्मा फातिमा त पुत्र हसन हुसैन थींदा त बियो केरो थींदो अम्मा फातिमा त ज़हरा ओ इमाम बस मंगरे जे गोठ जी मुंजी अम्मा न्याणी हयादार पर्देदार अल्लाह तुझो पर्दो सलामत रखे अम्माड़ी के चई थी मां जन्नत में वञा ऐं मुंजी सरदार फातिमा त ज़हरा ते अम्मा पंजन बच्चन जी तरबियत कर अम्मा धारण का मुंह लिकाए अम्मा तुझो आवाज खिची भी न वञे अम्मा आवाज न होजे रोई त पार कढी न रो अम्मा फातिमा त ज़हरा सुबह जो थी करे मुसल्ले ते वेठी हूंदी अल्लाह अल्लाह एक हथ सां चंड पीअंदी बे हथ सां पंजन बच्चन खे लोली ॾींदी हसन हुसैन खे ज़बान सां अल्लाह जो क़ुरान पढ़ंदी अल्लाह अल्लाह घोर वञा मुंहिंजा मुर्शिद अली मां तुंहिंजे घर जे मथां अलीअ जो घर इबादत में आला इल्म में आला जमाल में आला अलीअ जो घर सखावत में आला अलीअ जो घर इबादत में आला अली अली खुदा जी ज़ात जो कसम हयादार
कर, इज्जत में आला, अखलाक में आला, सखावत में आला। अली जे घर जी बियो तारीफ़ कया, तवज्जो कर। हेडो अम्मा फातिमा लोली ॾींदे अनु पीअंदे, अनु पीसजी पूरो थियो, बच्चा निंड पूरी करे उथंदा। हा अम्मा फातिमा जे ज़बान ते 7 सिपारा कुरान जा पूरा थींदा हो, जंहिंजी अमल फातिमा नबी साईं खे बि ॾाढा प्यारा हा। ईंदा अमड़ जी कंहिं मुंहिंजा बाबा मूंखे ॾे, मां पंहिंजनि बचनि खे चुमियूं बि ॾियां, भाकुर बि पायां। ख़ुदा जी ज़ात जो कसम, हिकु दफ़े मुंहिंजो मौला हुसैन रोए पियो, नंढड़ो हो। नबी साईं घर में आया, अमड़ ओ जी मुंहिंजा बाबा, मां तोखे झलियो थम न, हुसैन खे न रोआरींदी कर, हसन खे न रोआरींदी कर। अम्मा इन जो रोअण मां बर्दाश्त करे नथो सघां, हदीस जा लफ़्ज़ थो पढ़ां, पंहिंजी ॻाल्हि कोन थो आणियां। अल्लाह गल ख़ुदा जी ज़ात जो कसम, नबी साईं चवंदा हो, अमड़ मूंखे 5 बच्चा ॾे त मां चुमी बि पायां, भाकुर बि पायां। अल्लाह गल इमाम बख्श मंगरे जे ॻोठ में अचण वारो सदको वञास, मुंहिंजो मिठो मोहम्मद हसन हुसैन खे भाकुर पाए चुमियूं ॾींदा हो, पंहिंजा चपन जे चप ते रखी उनजी ज़बान खे ईअं चूसींदा हो। साईं ॾाढो अब्दुल अलीम साहब वॾो आलिम आहे तव्हांजे इलाइक़े जो, कदुरु वञण खां पोइ थींदो आहे, पुछोसि हदीस में लिखियो पियो आहे, नबी साईं हसन हुसैन जी ज़बान खे ईअं चूसींदा हा जे तूं खार खां चूसींदो आहे। ॾाढा साईं जन हदीस तो पढ़ा, बचपन तो बयान किया, बचपन साहब चवंदा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं अली जा बच्चा तव्हांखे ॾाढा प्यारा आहिनि, तव्हां खे भाकुर पायो था, तव्हां खे चुमी ॾियो था, सिंघो छो था? ॿुधो ज़िमेदारी सां ॻोल्हे है जमीयत उलमा इस्लाम जी स्टेज आहे। साईं साईं फरमाईंदा हा, पुट तव्हां गुलाब जा गुल सिंगंदा हो न, तव्हांखे गुलाब जे गुलनि मां गुलनि जी खुशबू ईंदी आहे। मां मोहम्मद हसन हुसैन खे सिंगंदो आहियां, हिन मां मूंखे जन्नत जी खुशबू ईंदी आहे। रैहानुन फिल जन्नत, जन्नत जा गुल अथव, रैहानुन फिल जन्नत। नबी ने फरमायो सय्यदा शबाब अहलिल जन्नत अल हसन वल हुसैन। नबी फरमाया जन्नत जे जवान जा सरदार मुंहिंजा बचड़ा हसन ऐं हुसैन अथव। नारे तकबीर, नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा, तू जो हुसैन मुझो हुसैन, तू जो हुसैन मुझो हुसैन, करबला का शश हुसैन। नारे तकबीर। एना प्यारा औलाद जमे त औलाद जी तरबियत कर, ईअं न छॾियो न त क़यामत जो ॾियारो थींदो, छोरा तव्हांजी गिरबान वठी पकड़े पिया आहिनि। अलाह साईं मदरसा वॾा हा पर पढ़ायो न, असां क़ुरान न पढ़ायूं। अलीअ जे घर में क़ुरान जी तालीम ऐं एॾी तालीम, ॿुधो ॿुधो ॿुधो। हिकु दफ़े साईं घर आया, अमड़ जी मुंहिंजा बाबा हसन हुसैन नथा अचनि, बाबा मां पाण परेशान आहियां, ॿाहिरि निकिरी विया आहिनि, ॻोल्हियां मां पाण परेशान। साईं फरमाया अम्मा तूं घबराए न, मां मोहम्मद ॻोल्हे थो अचां। साईं निकिता हीअं, सॼो मदीनो मोहम्मद खे पियो ॻोल्हे ऐं मोहम्मद मदीने में हसन हुसैन खे पिया ॻोल्हे। बाग में बकरार हमरा बकरी बेचारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ओ नौजवान मुंहिंजा बच्चा ॾिठई, सदको वञे तुंहिंजा बचड़ा अलीअ जा लाडला ओहे सुता पिया था। साईं मूं ॾे आया, मूंखे चयो चाचा पाणी पीआरींदे, रांदि कंदे कंदे ॿाहिरि निकिरी आया आहियूं, मोहम्मद जा नवासा हूं, चई सुञाणां थो बचड़ो पाणी खपी, मंझंदि जो टाइम आहे, बकरियूं ॾुही पियारियां, बकरियूं ॾुही पियारिया न। चई चाचा बकरियूं तुंहिंजियूं, चप सुकियल निड़ी सुकियल। मोले अब्दुल जब्बार चवंदो हाली त ॾे मुंहिंजा थो बि ॾुही अचे, जागो था न। अलीअ जा लाडला कुर्बान वञा अली तुंहिंजे तरबियत तां। चवंदा बकरियूं तुंहिंजियूं आहिनि, चई त न मुंहिंजो न आहिनि, मां पाण नौकरो आहियां, चारी वालीअ जा बचड़ो शहज़ादो
चप सुकिया पिया हनड़ी सुकी पईया चवंदा चाचा जड़े तुझूं बकरियूं पंहिंजूं न आहिनि पर आहिनि बकरियुनि जो बिना इजाज़त खीर न पीअंदासीं। ऐं हिते दमादम मस्त कलंदर हर शइ पेट जे अंदर ॻाल्हायो दादा अंदर जेका आई हलाल आयो हराम आयो जायज़ आयो नाजायज़ आयो पुछाई न अल्लाह सुम्ही पिया थई सही निंड सदको वञास मदीने जो मीर जो आयो ॿई भाइर सुता पिया हसन जो हथ हुसैन जे मथां हुसैन जो हथ हसन जे मथां सदकी एॾी मोहब्बत ई भाइर साईं जो ॾिठो त ॿिन्ही जा चप चुरनि पिया हुजूर ॾिठो अलाए शहज़ादा उन जे करे अलाए छा बोले न त साईं जो कन ॾिनो इमाम हसन जे ज़बान ते हसन सुहिणो क़ुरान पियो पढ़े नंढो ॿार नंढे हूंदे जेको कमु कंदो आहे न राति जो ॾींहं जो जेको कमु कंदो आहे न राति जो निंड में बि उहो कंदो किरोना थी न असां वाइज़ाली जो बंदि कराए हुकूमत सां वाइज़ निंड में पिया कयूं अला असांजी आदत आहे क़ुरान छोरा चवंदा क़ुरान था पढ़ो सुभाणे ॾाढा चओ असां मदरसे में वेंदा आहियूं राति जो तालिब क़ुरान पढ़ंदा निंड में के छोरा क़ुरान तरबियत ई केॾो वरी जेके निंड में ॾींहं जो कंदा न कुकर विढ़ाईंदा आहिनि पोइ निंड में अच्छा हाणे के वरी चवंदा 20 रुपए किलो वाङण वाङण थो खपाए हे बच्चा क़ुरान था पढ़नि साईं खां पुछो ॾाढे साईं खां पुछो ॿार निंड में क़ुरान पढ़ंदा हे मोली करे मोला बि पढ़ंदो हूंदो तव्हां बि पढ़ो माण्हू तंहिंजे करे कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह रोज 100 दफ़ा पढ़ो न आदत पियल हूंदनि मरण महल बि कलमो नसीब थी हा हिकिड़ी आदत साईं जो कन ॾिनो सोहणे हुसैन दे वो भी कुरान पियो पढ़े सूरत यासीन ऐं सूरत रहमान इमाम हसन निंड में पियो पढ़े बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम वरी जो सोने हुसैन दे कन दे नहीं नंढो हो चेबो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अर्रहमान 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 अल्लमल कुरआन خلق الإنسان علمه البيان الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان والسماء رفعها ووضع الميزان ألا تطغوا في الميزان وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان والأرض وضعها للأنام فيها فاكهة والنخل ذات الأكمام والحب ذو العصف والريحان فبأي آلاء ربكما تكذبان अली जा बचला निंड पिया हा निंड में कुरान पिया पढ़नि जी बाबा उतो 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 हेॾे काॾे आयो बाबा साईं रांदि कंदे कंदे ॿाहिरि निकिरी आयासीं थोरो डबलिंग बि दले सो गदा भाग्या लाउड भलो आहे पर मुंहिंजा थो छॾे थोरो ट्रप को ॾेस जागो था न बस क्या 12 थी मां त हिकु ताईं कंदुसि सुभाणे मां कंदुसि माला वाइज़ में टाइट आहे पोइ वरी लहण खां पोइ अलाह मालिक आहे न सुभाणे वाइज़ में टाइट आहे हा जागो था तव्हां थकिजी पिया हो मानी बि आहे
सदको वञा इहा बि दिलि जाया चओ सुभान अल्लाह या मगे पक्का त सॼी जमायत भत ते न आहे हे सिर ॾियण वारा ने हे पक्का हुसैनी हन हैदरी हन हा खुदा जी ज़ात जो कसम असां अली जा नौकर हो अली असांजो साईं पुरानी ॻाल्हि आहे न मां वञा पोइ मोटरसाइकिल हमारा मां खे मोले साहब बी त मांखे खयूं त हल मां जो वे नालो छा अथई मां चयो अब्दुल जब्बार हैदरी कहिड़ी जमायत जो आहे मां चयो ख़ालिद महमूद वारनि जो आहे चई हाउण तव्हां करे हैदरी थियो मां चयो असां हैदरी आहियूं चई न तव्हां अलीअ खे मञींदा न मां चयो चाचा जेको मौला अलीअ खे न मञे तंहिं ते लख लानत तव्हां बि चओ अलीअ जे दुश्मन ते लख लानत अलीअ जे दुश्मन ते लख लानत यार तू तो पक्को हैदरी आहे मां चयो बाक़ी भोग अॻे बि ॻाल्हियूं थियूं पर हिन कोट में नथो कयां चओ सुभान अल्लाह अलीअ जा बचड़ा निंड पिया हा क़ुरान पिया पढ़नि छो त मां पढ़ंदी ही क़ुरान हयादार पर्देदार खुदा जी ज़ात जो कसम मुसलमानों कलमे वारो तवजो कजो साईं फरमायो पानी पियारिया बाबा पानी काने ओ बकरन वारो त पराई बकरन जो खीर पियारिया पान पर खीर न पानी एड़ो पानी पियारिया जो हौज़े कसर का भी वधीक इज्जत वारो काथे सदको वञास मुझे साईं जी पाक ज़बान मुबारक बाहर कढी हिन क़ुरान जो मुतालो कयो पढ़ो हिन में मुझे साईं जे चादर जो बयान साईं जे बिस्तरे जो बयान साईं जे सफ़र जो बयान साईं जे अखियुनि जो बयान चपड़नि जो बयान ज़बान जो बयान चेहरे जो बयान सीने जो बयान हथड़नि जो बयान मेराज जो बयान हिजरत जो बयान मक्के जो बयान मदीने जो बयान सहाबा जो बयान गार जो बयान अबू बकर जो बयान उमर जो इशारो ए मोहम्मद मुस्तफा जी सजी जिंदगी कुरान में लिखियल आहे रबिल अव्वल जे महीने में मौली कलीमुल्लाह वाइज रख तुझे गोठ में जामा मोहम्मद मुस्तफा जी बचपन बयान कया हुजूर जो जमाल बयान कया कमाल बयान कया इसमें मोहम्मद जिसमें मोहम्मद जमीन दे केड़े नाले मुबारक कमाल लिखाया आसमान दे हुजूर दे चेहरे जो बयान वद्दुहा वाल जो बयान वल्लैली इज़ा सजा कुरान का पुछम कुरान मोहम्मद जो अखियूं तो बुधाए फरमाए मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा ओ अल्लाह जा कुरान मिठे मोहम्मद जा चपड़ा बयान करजे वलिसान व सफ़तैन अल्लाह जा कुरान मोहम्मद मुस्तफा जो सीनो तो बुधाए अलम नशरह लक सदरक अल्लाह हाय हिजरत जो बयान ला तंसुरूहु फक़द नसरहुल्लाह इज़ अखरजहु अल्लज़ीना कफ़रू थानिय इस्नैन इज़ हुमा फिल गार सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम मिराज अखलाक व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम रहमत व मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन बीबी जो बयान या निसान नबी लस्तुन का अहदिन मिनन निसाए अहल बैत जो बयान इन्नमा युरीदुल्लाह युद्हिबा अंकुमुर रिजस अहलल बैत सहाबा सा मोहब्बत वला तत्रुदिल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिल गदात वल अशी युरीदून वजहहु अल्लाह मोहम्मद मुस्तफा सदको वन्यास बाजी पाक ज़बान कढ़ी ज़बान जो बयान फरमाए ला तो हर्रिक बिही लिसानक लिताजल बिही इन्ना अलैना जमअहु व कुरआना सदको वन्याए तुझे पाक ज़बान मुबारक दा
मैं तुझे ज़बान जी केड़ी तारीफ़ कयो साईं तुझे अखलाक जी केड़ी तारीफ़ कयो मुझा साईं तुझो चेहरो केड़ो बयान कयो साईं तुझे सीने जी केड़ी तारीफ़ कयो तुझो हलण छा बुधाया तुझो घुमण छा बुधाया तुझो मेराज छा बुधाया तुझो हिजरत छा बुधाया अबू बकर सिद्दीक तोखे कुल्हे दे खयूं पियो वञे वो छा बयान कयो अल्लाह हुजूर पुरनूर सदको वञास सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद पंहिंजी पाक ज़बान बाहर कढी हसन हुसैन खे चयो ओ मुंहिंजा बचड़ो अचो अॼु मां मोहम्मद करीम जे ज़बान खे इएं चुस्कड़ियूं ॾियो जे अम्मा जे थञ खे ॾिनियूं हुयव ॿिन्ही शहज़ादनि मुंहिंजे साईं पाण फरमाए ॾियो ख़बर उञ वई बाबा उञ त वई भुख भी वई थक भी लही सेन फरमाए न अचो त मां तव्हांजा थक लाहियां थोरो ॾाढा अचो साईं जन ॿिन्ही खे कुल्हनि मुबारक ॾी ज़िमेदारी सां थो ॻाल्हायां थका आहियूं नथो वञा खयूं कुल्हनि ॿुधो ॿुधो कुल्हनि ते खयूं पंहिंजा ज़ुल्फ़ मुबारक ॿिन्ही में हथ विधऊं हदीस में तो जो साईं जन खे कुॾाईंदा था जीअं जो मदीने में पहुता तो सैयदना जनाबे उमर फारूक जी नजर पई केड़ो उमर सब साहबी मदीने जे मीर जा मुरीद पर अल्लाह जी ज़ात जो कसम उमर मोहम्मद जी मुराद सब पाण आया हुजूर दुआ घुरी बयान न कया माके क्या मजे ॾियारे हौज़े कौसर नसीब न थी छो त क़याम जे ॾियारे हौज़े कौसर जा प्याला भरण वारा मुझे साईं जा यार साहबा हूंदा चैनी कुंडन खां छो न बयान कया खुदा जी ज़ात जो कसम तवज्जो कर केड़ो उमर नबी दुआ घुरी अल्लाह मां तू जो दादलो नबी आया गरीब गरीब प्या कलमा पढ़न बड़ा बहादुर दलेर हे गरीब दा पढ़न मानू नसा विड़न ता अल्लाह बिन मां हिक दे या अमर बिन हशाम दे या उमर बिन खत्ताब दे अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम नबी दुआ घुरी अल्लाह वल वडो किसो मुख्तसर कया हाय सुबूती हजरत उमर जे तमे तलवार अल्लाह वल सहाबी दरवाजे लकीर मां ॾिसी करे खुदा जी ज़ात जो कसम चे तो सोना उमर तो अचे पाण फरमाइना न उमर ना खे मुझा साईं मां सुञाण तो उमर हाय हथ में तलवार अल्लाह वल घोर वञा ऐं कुर्बान वञा मुझे साईं फरमायो ओ मुझा बचड़ा मुझा शागिर्द उमर नथो अचे साईं उमर हुजूर फरमायो उमर नथो अचे मां मोहम्मद करीम जी दुआ जो जवाब थो अचे शाने सहाबा अज़मत सहाबा नारे तकबीर उमर आयो काबे जो दर खुलियो आयो उमर कीअं अचण थियो आहे साईं तुंहिंजे दीन में दाख़िला वठण आयो गोॾा खोले वेठो अल्लाह जी ज़ात जो कसम हदीस जे किताब में लिखियल आहे जिब्रील लही आहे साईं साईं उमर कलमो पढ़ियो आहे खुश थियो साईं जन जो चेहरो बहके पियो चमके पियो हुजूर जे चेहरे में कावड़ ईंदी हुई जहन्नम चुबस में अची वेंदो हो इमाम बख्श मंगने जे ॻोठ वारो मुंहिंजे साईं जे चेहरे में ख़ुशी अचे अल्लाह जी नज़र पइजी वई कुरान लगी आयो सुभान अल्लाह चओ त कुरान पढ़ा रहमानिर रहीम वद्दुहा 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 वल्लैलि इज़ा सजा कसम तुझे चमकंदड़ रोशन चेहरे जो
कसम तुझो वारण जो खुदा जी ज़ात जो कसम नबी से फरमा जिब्रील मां मोहम्मद ॾाढो खुश थियो आहियां हदीस जो तर्जुमो थो कयां अल्लाह जो नालो अथव ओ मुस्लमानो थधे सीने सां सोचो खुदा जी ज़ात जो कसम तवजो कर बस आखिर मुझो गालियूं थई वरी जिंदगी रही दबे वारे ईंदो भाई ॿियो आलिम सगुर भी इंतजार में वेठो अल्लाह अल्लाह इन्ही जे करे त मां हर रफ़ो न पियो करायां मौली कलीमुल्लाह खे त साईं अब्दुल गनी खे अॻ में ॾियो मां 3 कलाक जिन ॻोठ में क़ुरान पढ़ यार छा कयां साईं तॾहिं किथे हुयो हाणे आयो नथो ॼाण थाए बुज़ुर्ग आलिम तवजो कर मां जल्दी ख़त्म थो कयां हाय खुदा जी ज़ात जो कसम उमर कलमो पढ़ियो हाय काबे जो दर खुलियो तवजो कर नबी खुश थियो उमर ॾिसी करे चयो वाह हसन तुंहिंजी सवारी वाह हुसैन तुंहिंजी सवारी मदीने जे मीर फरमायो उमर जी क्या है मुझा दिल पर उमर सवारी त भली आ पर नेमल फारिसन यार सवार भी दिल सवरे शान ईमान वारा थई एडो प्यार एक दफे बाबा कर सिद्दीक इमाम हसन हुसैन नंढड़ा खणी करे ये मथे बाकोल साईं दुनिया में बुरको मटे क्यों मीर नहीं कुले तक अमीरुल मोमिनीन हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला इसी चिया अली मता जमे त मुंहिंजा पुट रहन इएं जेकर तो प्यार करे पुट तो जहान पर अशबह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिनी जा चेहरा मिठे मोहम्मद सां था मिलन साहबा दा जन बुरको मटिया बिनी सादा के गड बिहारींदा से हुजूर जी सजी सूरत पैदा थी पवंदी इमाम हसन जो अखियूं मुबारक नक मुबारक चप मुबारक हदीस जो तर्जुमो तो क्या कन मुबारक हथ मुबारक ऐं मुंहिंजो मौला हुसैन चेले काठी हेठ पिनियूं मुबारक आंगरियूं मुबारक घुमण मुबारक ईअं घुमंदो जीअं मदीने जो बिनी शहजादनि खे गॾु बिहारींदासीं मदीने वारे साईं जी सूरत ठही पवंदी इन्हनि खे ॾिसी मोहम्मद जो सिकून आईंदासीं अल्लाह अल्लाह हुसैन सां मां प्यार थो कयां रब तूं भी हुसैन सां प्यार कर जेको हुसैन सां प्यार करे अल्लाह तू उन सां भी प्यार कर बस हिकड़ी प्यारी गाल ॿुधायां हिकड़ी ईरान फतह थियो ईरान जो फातिहो मुंहिंजो सुहिणो उमर उतों जे ईरान जे शहनशाह जूं बन्याणियूं अम्मा बीबी शहरबानू अम्मा बीबी कसबानू माले गनीमत में आयूं चोबोल थी वयो त अदा उमर के पंहिंजा पुट आहिनि पुटनि खे परणाईंदो कंडियारे वारो तवजो कयो फिदाई को साउंड जे जरिए जे सीधो जो आवाज वने नफरत न बल्कि मोहब्बत सां बुधो वणई त अल्हम्दुलिल्लाह न वणई त मां मुझे को आया मां मुकल्लिफ न आया फज़क्किर इन्नमा अंत मुज़क्किर रब फरमाए मोहम्मद तुझो कम बुधाइण मुझो मां नबी साईं जो आशिक आया वाइज़ माना नसीहत मुझो कम बुधाइण वधी गार जी किस्मत नाराज न मदरसा तवजो कजो खुदा जी सा जो कसम अबू बकर कांगरो नागे उमर कांगरो नागे उस्मान मंगरियो नागे खुदा जी सा जो कसम ये मदीने जे मीर जे घर जा भातीन बसौरान तब न्याणा को सालो हुजूर जे घर जा भाती तवजो कर करे वक्त थियो दौरी बुधाइनो मर आए नबी मस्जिद मोहम्मद जो मुसल्लो है मानू एठन वडो जमी गफीर हजरत उमर ही भी तके पियो ही भी तके पयो है पुटरो थी बीठो बाबा मां खे ना बीठो आया ची तो के न तो गोलिया बेगीरा
मां शहजादा तो गोलियो पुत्र चयो अबा 22 लख मुरबा ज़मीन इस्लामी ममलकत जो हुक्मरान तो मां तो जो पुत्र मुका वधीक यो शहजादो केर वारे वा यार उमर वाह मोहम्मद मुस्तफा जा सोहरा उमर वाह मोहम्मद मुस्तफा जी मुराद उमर हुजूर फरमाए अन खातमुन नबीयीन ला नबी अबदी आऊं आखिरी नबी आया मुखा बद कोई नबी नहीं दो हदीस दो पढ़ा मोमा कान ले मोमिनी वला मोमिनतिन इदा क़ज़ल्लाहु व रसूलुहु मोमिन मोमिन जगया अल्लाह दे रसूल जो फैसलो अची वने त मञण तो से मुस्तरद न कजाए हुजूर फरमाया मैं आखिरी नबी आया मुखा बाद कोई नबी नहीं दो अगर अच्छे हाथ लौका न बादी नबी के लकान उमर ही उमर हो जे अया भी हदीस हुजूर से फरमाया मैं ख्वाब ल दो सहाबा चंदा सिंह केड़ो पान फरमाए दिसा दो मानुन के कमीसूं पातलन के जेल दे के गोदन दे उमर के डिठ में उमर जी कमीज टकी या गिल बीबी हले या रसूल अल्लाह सा के न जो तबीर बुदायो पान फरमाए मुझो इस्लाम के सीने दे के जेल दे के गोदन दे मां उमर के डिठो न जे चोटी काउठी वारन जे चोटी तई इस्लाम इस्लाम हो अल्लाह अल्लाह हुजूर फरमाए उमर जी क्या है मुझे दिल पर उमर मानू मर्दन कहते भारो कहते पीरो कहते पुत्र रोहन उमर तू मर दे तुझे मथा मुझो इस्लाम रो दो वाह उमर ते तो पुत्र बेगीर शहजादी वारा ख्याल दिल मां कड़ी छड़े पुत्र तू शहजादो नाए उन शहजादन के दो गोलियां जंहिंजे चपन ते मदीने जो मीर चुमियो दींदो हो जंहिंखे सिंघंदो हो जंहिंजे लाइ सदको वञासीं फरमायो सय्यदा शबाब अहलिल जन्नत अल हसन वल हुसैन जन्नत जे जवान जा सरदार मुझा बचड़ हसन हुसैन थव अली जी उमर अली आहिन भी शहजादियों परनाइंदो भी शहजादन के पंजन पुटन जो निकाह पढ़ मां उमर शाहिदी दा वा मुझा सोना अली शेरे जली हक जो अली हैदर शेरे बबर फाते खैबर अली जो प्यार उमर सा ते तो उमर मोहम्मद करीम जे मुसले ते तू वेठो आ तू मुझन बच्चन जो निकाह पढ़ तो मां अली पान शाहिदी थो ॾियो एॾो प्यार हो इमाम हसन हुसैन जो निकाह पढ़ण वारो मुझो सुहणो उमर रोहमा बैनहुम हिक ॿिए सां प्यार कंदा हा तोखे ख़बर आहे हमेशा इमाम हसन उमर सुहणो इमाम हसन के सलाम ॾियण में अगराई कंदो अस्सलाम वालेकुम हुसैन इमाम हुसैन चओ हमेशा अगराई थो करे मां लिखी थो पिया हिकिड़े ॾींहुं ॾिठईं परे खां उमर थो अचे हद उमर ॾिठो कोन लिखी बीठो वेझो अचे त मां ओचितो न करां ऐं जीअं जो सुहिणो त हज़रत हुसैन निकिरण जी न कई त सोने उमर चयो अस्सलाम वालेकुम या हुसैन चओ न मुंहिंजो मौला हुसैन निकिरी अची सही तव्हांखे कीअं ख़बर पई त मां हिते बीठो आहियां त सोने उमर चयोसि हुसैन तुंहिंजी चलो शकल मोहम्मद वांगुरु न आहे तो में खुशबू भी मोहम्मद वारी एॾो जो प्यार हो अबू बकर उमर असांजा माइट न आहिनि मोहम्मद जा माइट आहिनि असां हुन सां मोहब्बत कई आहे असां अखियुनि सां ॾिठो बि आहे पढ़ियो बि आहे अखियुनि सां ॾिठो आहे हदीस जी किताबनि में त मुंहिंजे मौला अली अबू बकर जे पोयां निमाज़ पढ़ी उमर जे पोयां निमाज़ पढ़ी उस्मान जे पोयां मुझे मौला हुसैन जी बचपन हर को बयान कंदो आहे आखिरी करबला वारो वाक़ियो हर को बयान कंदो विच वारी जिंदगी कोई ॿुधाए ई नथो त विच में काथे हो जॾहिं साईं दुनिया मां बुरको मटियो त मुंहिंजे हसन हुसैन सोहणे जी उमिरि 8 साल मस हुई जॾहिं करबला लॻी त सोहणे हुसैन जी उमिरि 58 साल हुई 8 साल मुंड वारा कढ 50 साल काथे हा उहा जिंदगी सोना बयान कर न मौलवी न ज़ाकिर न सवार 50 साल मुझे मौला हुसैन काथे हो तो के खबर है नबी मस्जिद में हो मुझे मौला हुसैन जो बियो कम न हो नबी मस्जिद में कुरान जो दर्स दींदो कुरान जो दर्स दींदो हो अबू बकर उमर जे पोयां नमाज पढ़ंदो शेर जा पुट भी शेर अली बहादुर असा जो ईमान तो
तो मुझो मुर्शिद अली ओला का तलवार खणे ओबरा का मां पुत्री न जणियो जो मुर्शिद अली जे मुकाबले में अचे चो अली बहादुर चो अली जा पुत्र भी चो बहादुर अल्लाह जो नालो तो उनसे मोहब्बत क्यों एक बे सां प्यार कंदा हा करबला जे मैदान में मुझे मौला अली जा पुत्र घणा पुछो न सही घणा पुत्र करबला जे मैदान में मौला अली जा पुत्र शहीद घणा थिया 9 एक परे जो नालो मोहम्मद परे शहीद करबला जो नालो मोहम्मदुल औसत अम्मा बीवी अम्मा फातिमा चो तो या अली हमेशा तो जलींदी हम तो शादी न कर हाने मां वञण वारी आया शादी कर मुझो मौला अली शादी न पियो करे शो तो मुझे सही फरमाचे फातिमा के दुखायो जण मां मोहम्मद के दुखायो मत फातिमा दुखी न थी वन हाने चवेसी शादी कर मां कुंवार भी गोली थमाए सुभान अल्लाह चे तो फातिमा केड़ी कुंवार चे मुजी उन माई जो नालो है उम्मामा बिन्त अबुल आस मुजी वडी भेण ज़ैनब जी धीवा उमामा या मुझे पुत्र जी मासाद भी थी अमड़ भी थी तरबियत भली कनन उन मां पुत्र जाओ जंहिंजो नालो मोहम्मदुल औसत रखियो वियो जेको करबला जो पहिरियों शहीद ॿियो आहे अबू बकर बिन अली हजरत अबू बकर सिद्दीक दुनिया में बुरको मटायो उनजी घरवारी बीबी लैला से शादी कई मुझे मौला अली उन मां पुत्र जाओ जंहिंजो नालो अबू बकर रखियो मुर्शिद अली रखियो अबू बकर बिन अली बीजो नालो अब्दुल्लाह बिन अली उमर बिन अली उस्मान बिन अली उबैदुल्लाह बिन अली अली जे पुटन जे नाला तो खणा जेके करबला में शहीद थिया जाफर बिन अली गाजी अब्बास अलमदार बिन अली ये 8 जेके पंहिंजे भाउ जी हिफ़ाज़त कंदे कंदे शहीद थिया मुझो मौला हुसैन जा 3 पुटरा अली 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 अकबर अली औसत अली असगर अली अकबर शहीद थियो अली औसत अली अकबर नंढे अली असगर नंढे हूंदे वो भी शहीद अली औसत जंहिंखे इमाम ज़ैनुल आबिदीन था चवन वक्त न आहे ज़ैनुल आबिदीन जी सखावत ॿुधायां वॾा सखिया आबिदीन सभिनी इबादत आबिदन जी सूह सज्जाद 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 सज्जा घणा कंदो हो रोज 1000 रकात नफ़िल पढ़ंदो मौली अब्दुल जब्बार भी न पढ़ंदो यो अली जो हुसैन बिन अली इनजो नालो अली बिन हुसैन बिन अली ज़ैनुल आबिदीन सज्जाद मुझे मौला हसन मुज्तबा जा 2 पुटरा एक जो नालो अबू बकर बिन हसन ये जो नालो हो कासिम बिन हसन ये करबला जा शहीद हा मां तां पुछां तो अली पंहिंजे पुटन जो नाला अबू बकर उमर उस्मान रखिया सोने हसन पंहिंजे पुटन जो नालो अबू बकर रखियो उस्मान भी होयोसे मां चवां तो उन्हनि सां मोहब्बत ई तने पंहिंजे पुटन जा नाला ये रखियो उन्हनि जी उन सां मोहब्बत रोहमा बैनहुम हिक ॿिए सां प्यार कंदा मां दुआ तो कयां अल्लाह ताला इमाम बख्श मंगरे जे ॻोठ वारनि खे सहाबा अहल बैत सां मोहब्बत नसीब फरमाए मौलाना कलीमुल्लाह साहब जो मिन्नत कबूल फरमाए मौलाना साईं असांजा दोस्त जेके भी आहिनि साईं अदा डॉक्टर रफीक अहमद साहब साईं भाऊ अली नवाज साहब या भाऊ शफीक भाऊ सलीम वारा जेके साईं कलीमुल्लाह सां बिलखुसूस साईं अब्दुल अलीम साहब ॾाढा साईं जी ख़िदमत शफ़क़त इंशाअल्लाह अल्लाह कंदो इन ॻोठ मां साईं जी महिनत जा क़ुरान जा हाफ़िज़ आलिम निकरंदा करबला जे मैदान में हिक हथ में क़ुरान ॿिए हथ में तलवार मथे ते मोहम्मद जो पटको चेहरे ते मोहम्मद जी सुहारी ज़बान ते मुंहिंजे मौला हुसैन खे क़ुरान जारी लड़ंदे लड़ंदे शहीद थी वियो करबला में छो न माण्हुनि हुसैन खे प्यार कयां जेको चारई पासा खटी वियो हुसैन जो बाबो अली नानो नबी अम्मा फातिमा बाबो नबी नबियन जो सरदार अम्मा फातिमा जन्नत जे औरतुनि सरदार बाबो अली वलियन जो सरदार पान जन्नत जे जवाननि जो सरदार वो चवान त अली बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो जिंदगी बाकी मुलाकात